नाज़रीन हिकिड़ी नंढड़ी साहीअ खां पोइ वरी एजाज़ मंगीअ सां असां ॻाल्हायूं था सुर केॾारे ते ऐं उन अदब ते जेको करबलाए शहीदनि ते आहे। एजाज़ ही जेको शाह लतीफ़ सुर केॾारो आहे इन में शुरूअ में त कुझु बेत आहिनि जिन में महरम ऐं इमाम ऐं इहे ज़िक्र आहे, पर उन खां पोइ हू हिकिड़े घोटनि जी ॻाल्हि थो करे ऐं हिकिड़े बहादुरनि जी ॻाल्हि थो करे। उहे ज़रूरी न आहे त उन्हनि लाइ ई उन चयो हुजे, उहा शाइरी शाह जी लॻे थी। तव्हां छा चवंदो? न उन ज़रूरी न आहे त उनजे लाइ न चयो हुजे, उनजे लाइ बि उनजे लाइ बि थी सघे थो। मिसाल जीअं शाह जी असां वटि अधूरी शाइरी आहे, कुझु शाइरी आहे कुझु न आहे। साॻिए नमूने सां शाह जो जेको सालो आहे उन में तमामु घणा सुगड़नि जा फ़क़ीरनि जा जेके उनजी संग में माण्हू रहंदा हुया उन जा बेत। हाणे हर बेत ते शाह लतीफ़ जेको आहे त पंहिंजी सही त न करे हो न, उन ते को ठपो लॻल कोन्हे। बसि उहे जेके शाह जी संगत ऐं सोबत में रहंदा हुआ उहे बि शाह जहिड़ी शाइरी कंदा हुया, बिल्कुलु असर में कंदा। उन करे काफ़ी शेर त इहो त भला मुंहिंजे लाइ बि मुश्किल थी पवंदो आहे इहो सम्झणु त इहो फ़क़ीर जो आहे या शाह जो आहे या मुर्शिद जो पंहिंजो आहे। इहो तमामु मुश्किल आहे। पर कुझु जेके शेर आहिनि उन में ख़ासि करे जेके झेड़े जा आहिनि, जेके जंग जा आहिनि, जेके इमामनि जे बहादुरीअ जा आहिनि ऐं जेके उन में हुन इमामनि जो लफ़्ज़ इस्तेमालु न कयो आहे, उन में अक़ीदत खां हटी करे जेको जूझार सॼो आहे उनखे या उते त बहादुर सॼो आहे, कंहिं ते बि थी सघे थो न, हकलण हा ॿेली सारण मांझा ऐं मरक विझनि ता न फ़र्क़ु रुक वहंदी रांदि में घोड़नि ऐं घोटनि जीअण थोरा ॾींहं, घोड़नि ऐं घोटनि जीअण थोरा ॾींहं, कॾहिं मुंहिंजी कोटनि कॾहिं राई रण जा। ऐं हो भॻो आऊं न चवां मारियो त विसां कांध मुंहं में धकड़ा सेकींदे सुहा। इनखे सम्झणु खपे त जेकॾहिं तव्हांखे इहा त भॼी आयो त पोइ मूंखे त पोइ मुंहिंजो आहे कोन, पोइ त मां डिसॉन थी कयां भॻो आऊं न चवां ऐं जे ॿुधायो त इहो शहीद थी वियो त मूंखे यकीन आहे त वाक़ई सीने ते ज़ख़म खाधो हूंदई, पुठीअ ते न हूंदई। ऐं अहिड़ो ॿियो बि आहे त ख़लीफ़ नबी बख़्श जो ॾाढो ख़ूबसूरत शेर आहे, भॼी आए भॼणा मूं लॼाई सेण वेठियूं कगड़नि वेण मुंहुं मथां। ख़लीफ़े जो शेर आहे त भॼी आए भॼणा न जे तूं भॼी आए तां तूं कांधब कुछ वे कूड़ाए को ॾिसी मादर झोलिया मुछ जा ॾाढ़ी पखीअ पुछ सा खाड़ी खोंद त उजरे। जे तूं भॼी आए त पोइ तूं चुप थी ख़ामोश माठ रह ऐं ॾाढ़ी मुछ कूड़ाए, छाकाणि जो ॾाढ़ी मुछ जो जेको रोब आहे ऐं जेको रुतबो आहे उहो तुंहिंजे मुंहं ते ठहे नथो त तुंहिंजो मुंहुं पंहिंजे साफ़ कर। इहो तोखे मेरो मुंहुं थो लॻे, इहे तूं इहा जेका मुठीअ जी निशानी आहे उहो तुंहिंजी मुंहं ते हिकिड़ी मयार ऐं मेणो आहे जे तूं भॼी आहीं। त भटाई जी शाइरीअ में जेको केॾारे जो बहादुरी वारो तस्वुर आहे उहो ॾाढो आर्टिस्टिक आहे, उहो ज़बरदस्त आहे। मां इहा ई ॻाल्हि पई चई न जिते बहादुर उहो को बि बहादुर थी सघे थो। भॼी आए भॼणा मुंहुं लॼायो यार मुंहुं मथां हा जिन जा से पिटियो कढनि पार जेॾियूं हिन जूंजार उजारे सभु अछा कया। माना जेके असां मिड़ई हुयासीं नाले मातर सां ऐं में कुझु न हुयो, असां बि उनजे बहादुरी करे सीनो खोले था घुमूं, असां अछा थी वियासीं। ऐं सूर्य बरी सोभ खे दिलि जा वहम विसा हणु भाला विड़ भाकुरे आॾी ढाल मढार मथां तेग तरार मार त मतार थिए किले वेर कटक में जंग जे दौरान किले वेर कटक में पाखुर जो पाए जेको ज़रह थो पाए अञा उनखे जीअण जो असांगो आहे। सूर्य सोच आहे जो रुगो ई ऋण घिड़े किले वेर कटक में साऊ सभु न होन पड़ते सोई पोन मोटण जिनी महणो। हाणे इहो लतीफ़ आहे, इहो लतीफ़ मिसाल इहो बि लतीफ़ आहे त खुंभ खसनी
गिजड़ी लिङे पवे वाह, हम्म या इन में अथसि त कोर किले जा कोॾिया हम्म जानकी ताईं जीव, उबो वरी वेड़ में रुक पियालो पीर, गाह गिजनि जो थीर, वाह वेठे जिनी वरह थिया। वाह वाह छो त गिजूं लाश खाईंदियूं आहिनि, हम्म ऐं जॾहिं बि जंगियूं लॻंदियूं आहिनि त उते सॼे दुनिया जान जो गिजूं मिड़ी ईंदियूं हुयूं। हम्म त उहो त चए त वीचारी गिजनि ते हाणे इहो लतीफ़ आहे हम्म त हिन गिज खे के शहज़ादे जो गोश्त खाधे साल गुज़री विया, वाह हिन जो बि हक़ आहे वीचारी, वाह 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 कुंवर माना शहज़ादा, किले जा कोॾिया जंग जा शौक़ीन, जानकी ताईं जीव जेसि ताईं बि जी, उबो उभरी वेड़ में रुक प्यालो पी, इहा जेको तलवार जो जेको ज़ख़्म आहे इहो जाम वांगुरु पी, वाह गाह गिजनि जो थी वियो, वेठे जिनी वरह थिया। सो हाणे इन में जेको आर्ट आहे इहो आर्ट वाक़ई लॻे थो इहो लतीफ़ जो ई आर्ट। ऐं मां वरी बि इहा ॻाल्हि चवां थो त लतीफ़ खे जूं जेके रवायतूं आहिनि त लतीफ़ जॾहिं बि मरम ईंदो हो त कारा कपिड़ा पाईंदो हो, इहे ॻाल्हियूं कूड़ियूं न आहिनि। हिते खोड़ माण्हू अहिड़ा आहिनि जेके रवायती तौर ते शिया न आहिनि, मूंखे मूंखे ख़बर न आहे तूं शियूं आई आहे न, तोखे कारो लिबास पियो आहे त ईअं कारो लिबास पाइणु, का शइ को नज़र न्याज़ टाइप न्याज़ करणु, का जीअं मिसाल जी बासूते जी मरियम जो जेको लिखियो आहे उन में जेको असद मोहम्मद ख़ान जो, हा असद मोहम्मद ख़ान जो, उन में जेको हू कुराड़ी जेका इमाम हुसैन जा जो ख़ैरातूं कंदी उहा न्याज़ कंदी उहा हली वई, त उनजो जेको आहे जेको उनजो ख़िलाफ़ हूंदो हुयो घर जो बुलो, उहो ॿारनि खे थो चए हाणे कुराड़ी कोन्हे त जेको आहे तव्हांखे को वसीअ थी वई आहे, ईअं चुप करे वरी भला को ज़िक्र को सलातूं पढ़ो, को क़ुर जो विरुद्ध कयो त उहो जे रूह खे सवाबु बख़्शिजे। माना इन क़िस्म जूं जेके रवायतियूं आहिनि, इमाम हुसैन सां जेका मुहबत आहे उहा माण्हुनि जी मज़हबनि अक़ीदनि खां मथे आहे, बिल्कुलु आहे, बुलंद आहे, बुलंद आहे। इमाम हुसैन हिकिड़ी अलामत आहे सच ऐं हक़ जी। इमाम हुसैन जेको आहे उहो हिकिड़े मख़सूस फ़र्क़े ऐं मख़सूस मज़हब जी मिल्कियत न आहे, बिल्कुलु उहो आलम इंसानियत जो, बिल्कुलु बिल्कुलु जेकॾहिं हिंदूअ लिखियो त हिकिड़ो वक़्तु गुज़रे त सभु चवंदा त असांजो हुसैन। वाह वाह, जीअं क़ुरतुल ऐन जो मशहूरु आहे जुमिलो, क़ुरतुल ऐन हैदर जो, त ख़ुदा तुम्हें गम हुसैन के सिवा कोई और गम ना दे, इहा लखनऊ जी इहा माना आम दुआ आहे। ॾिसो या जॉन एलिया तोड़े जो ख़ुदा खे बि कोन मञींदो हो, दहरियो हो, पर उन जो बि हिकिड़ो शेर आहे त खुदा नहीं है तो क्या हक को छोड़ दें ए शेख, गज़ब खुदा का हम अपने इमाम के ना रहे। एग्ज़ैक्टली, हाणे इन ते ही खिलंदा बि आहिनि जेके हिनजा कम्यूनिस्टनि जा मुखालिफ़ हूंदा आहिनि त 10 ॾींहंनि लाइ कम्यूनिस्ट मोलाई थी वेंदा आहिनि। हिकिड़ी ॿी शइ बि ॾिठी आहे त हीउ जेको करबला वारो जेको ग़म आहे इहो अमीरनि खां वधीक ग़रीबनि में मां घणो ॾिठो आहे, या समाज जे धिकारियल तबिकनि में तव्हांखे इहो वधीक हूंदो। असां वटि शिकारपुर में पिण निकिरंदा हुया, उन्हनि में हिकिड़ो पिण उन्हनि जो औरतुनि जो निकिरंदो हो जेके सेक्स वर्कर्स हूंदियूं, मशहूरु हूंदो हुनजो पिण, हैदराबाद में शायदि उन्हनि उहे पाण निकिरंदियूं हुयूं, उहे मातम कंदियूं हुयूं, बसर सॼा जेके ट्रांसजेंडर्स आहिनि उहे तव्हांखे शिया मिलंदा, इमाम हुसैन, माना कोन जो मरम जे महीने में सोग उन्हनि जो हूंदो ई हूंदो। जेके इहे जेके मज़लूम ॿुधाए जेके सेक्स वर्कर्स आहिनि या जेके ग़रीब माण्हू आहिनि जेके मज़दूर ऐं उहे ॿियो कुझु न करे सघंदा त पाणी पिराईंदा, पाणी जी सबील कंदा, त तव्हां जेकॾहिं कुझु न्याज़ करणु चाहियो त तव्हां वटि भला पाणी त आहे, ज़रूरी न आहे त तव्हां बिरयानी जो न्याज़ कयो। ऐं उन जो हुयो ई इहो त उन्हनि जो पाणी बंदि कयो वियो, उनजो पाणी बंदि कयो वियो। सही। सो ओवरऑल जेको इन मां इहो थियो त शाह लतीफ़ वाक़ई
हक़ ऐं सच जो हामी हुयो ऐं इमाम हुसैन हक़ ऐं सच जी अलामत आहे ऐं करबला वाक़ई हिकिड़ी संभल आहे त पंहिंजे हक़ ऐं सच ते बीह रहो न हटो, तव्हां थोरा हुजो भले हुजो ऐं वक़्ती शिकस्त का शिकस्त थींदी आहे ऐं इहा ॻाल्हि सही आहे त माना उन वक़्तु 72 ॼणा शहीद थी विया पर अॼु ॾींहं ताईं यज़ीद जे जेका क़बर आहे उनजी कंहिंखे ख़बर कोन्हे। हालांकि आहे सीरिया में आहे, शाम में आहे, पर उनजो मां हाणे हिकिड़ी वीडियो ॾिठी हुई, उनजी अहिड़ी हालति आहे त जीअं हिकिड़ी लावारसनि जी माण्हुनि जी उनजे मथां हिकिड़ा कड़ा लॻा पिया आहिनि, कुफ लॻा पिया आहिनि त मथां अची माण्हू इनखे बि ड्राहे अञा बि उनजी उनखे हिकिड़ो निशानी करे ॾेखारे थो, हिकिड़ो इबरत जो निशान आहे। हालांकि बादशाह जी क़बर इबरत जो निशान थी वई आहे ऐं हुसैन जेके चवंदा हुआ त हीउ फ़क़ीर आहे, उहो बादशाहनि जो बादशाह। थैंक यू, महिरबानी एजाज़। नाज़रीन, एजाज़ मंगीअ जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं, तव्हांखे कीअं लॻियूं, तव्हां केतिरो इन सां एग्री कयो था, डिसएग्री कयो था, इहो सभु कुझु असांखे फीडबैक में ॿुधाइजो, कमेंट्स में लिखिजो। पंहिंजे मेज़बान मसरूर पीरज़ादे खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।